प्लास्टिक हाणे इंसाननि ऐं धरती लाइ हिकु वॾो ख़तरो बणिजी चुको आहे, जंहिं ॾांहुं को बि संजीदह ध्यानु नथो ॾिनो वञे। हिकु नई तहक़ीक़ मूजिबि प्लास्टिक जे वधंदड़ पैदावार सबबि दुनिया खे सख़्तु बहिरान सां मुंहुं ॾियणो पियो आहे, जेको न रुॻो बीमारियुनि ऐं मौत जी शरह वधाए रहियो आहे, पर सालियाने $1500 अरब जे सिहत ख़र्चनि जो बि सबबु बणिजी रहियो आहे। तहक़ीक़ मूजिबि 1950 खां वठी प्लास्टिक जी पैदावार में 200 भेरा वाधि थी आहे, जेका 2060 ताईं ट्रीण थियण जो इम्कान आहे। ख़ासि तौर ते हिकु भेरो इस्तेमाल थींदड़ शयुनि जीअं बोतलूं ऐं फुड कंटेनर सबबु गदलाइण वधी रही आहे। धरती ते 8 अरब टन खां वधीक प्लास्टिक गॾु थी चुको आहे, जेको माउंट एवरेस्ट खां वठी समुंड जी गहराइनि ताईं मिले थो। प्लास्टिक जी तयारी, इस्तेमाल ऐं नेकाली सां ज़हर, नंढड़ा ज़रा ऐं हवा जी गदलाइण पखेड़िजे थी, जेके इंसानी जिस्म जे रत, दिमाग़, हॾियुनि ऐं माउ जे खीर ताईं पहुची वञनि था। इहो बि ॼाणायल आहे त प्लास्टिक सां जुड़ियल ज़रा फालिज, दिल जे दौरे ऐं ॿियनि बीमारियुनि सां वास्तो रखनि था। मुहक़क़िक़नि ज़ोर भरियो आहे त आलमी सतह ते प्लास्टिक बाबति मुआहिदो ज़रूरी आहे, जीअं इंसानियत ऐं धरतीअ जी हिफ़ाज़त थी सघे।